रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 25 फैक्टराइजेशन जुज़ालान पार्ट 9 आवां जो रियाजी जी उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में खे भली कार बारो पोएं सबक में असां एक्सरसाइज नंबर 4.4 मुकम्मल करे छॾीसीं। अॼु असां इन सबक में फैक्टराइज द एक्सप्रेशन ऑफ द फॉलोइंग टाइप्स यानी हेठे नमूननि जे इज़ारनि जा जुज़ा लहण जे बारे में पढ़ंदासीं। बारो पोयनि सबकनि में असां पहिरियां 6 नमूना पढ़ी चुका आहियूं। अॼु असां वटि आहे 7 नमूनो, त उहो कीअं आहे उहो असां वटि आहे त हाणे हिन नमूने सां असांखे एक्सप्रेशन गिवन हूंदी। ठीकु आहे, कीअं a क्यूब प्लस b क्यूब एंड a क्यूब माइनस b क्यूब। जेकॾहिं असांखे अहिड़े तरीक़े सां का अगरि एक्सप्रेशन गिवन आहे त पोइ असां उनजा जुज़ा कीअं मालूम कंदासीं। अॼु असां उन जे मुतालिक़ सिखंदासीं। ॾिसो बारो, जीअं त असां पोइ ते इहो सिखी आया आहियूं त जेकॾहिं असांखे छा गिवन हुजे, अगरि असांखे गिवन हूंदो त a क्यूब प्लस b क्यूब, हाणे हीउ हिकिड़ो फॉर्मूलो थींदो, पोइ इहो छाजे बराबरि थींदो, इहो असां वटि बराबरि थींदो इज़ इक्वल टू a प्लस b इंटू a स्क्वायर माइनस ab प्लस b स्क्वायर। ठीकु आहे, साॻे तरीक़े सां जेकॾहिं असांखे गिवन हुजे त a क्यूब माइनस b क्यूब, त इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो त a माइनस b इंटू a स्क्वायर प्लस ab प्लस b स्क्वायर। हाणे इन जो मतिलबु ईअं थी वियो त जेकॾहिं असांखे इन तरीक़े सां अगरि एक्सप्रेशन गिवन हूंदी त हुनजा ॿ फैक्टर निकिरंदा। हिकिड़ो निकिरंदो a प्लस b ऐं ॿियो निकिरंदो a स्क्वायर माइनस ab प्लस b स्क्वायर। साॻी तरीक़े सां अगरि जेकॾहिं उहा माइनस में आहे त पोइ उहा हेठे तरीक़े सां थी वेंदी। हाणे अचो त असां इहा शइ मिसाल जे तरीक़े सां सम्झण जी कोशिशि कयूं था। ॿारो हीअं असां वटि मिसाल आहे त हाणे त मां लिखां थो एग्ज़ाम्पल 8x क्यूब प्लस 27। ॿारो असां वटि हाणे एग्ज़ाम्पल आहे त 8x क्यूब प्लस 27। हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं, उहो आहे त 8x क्यूब प्लस 27। ठीकु आहे ॿारो, हाणे ॾिसो त हिते असां हाणे छा कंदासीं, असां हिन खे पहिरियां a क्यूब प्लस b क्यूब वारे फॉर्मेट में आणण जी कोशिशि कंदासीं। हाणे ॾिसो हिते प्लस पई आहे न, यानी हाणे हिते असां वटि हिन ते मथियों जेको फॉर्मूला आहे उहो हिन ते अप्लाई थींदो। ॾिसो ॿारो, हाणे असां वटि अॻियों स्टेप थींदो त अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़रब करियां त मूंखे 8x क्यूब ॾिए। जी हा, बिल्कुलु उहो आहे, उहो असां वटि आहे त 2x लिखंदासीं त 2x होल क्यूब, हिते ॾींदासीं प्लस जी साइन। ठीकु आहे ॿारो, हाणे अहिड़ो को नंबर जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़रब कयां मूंखे 27 ॾिए। जी हा, बिल्कुलु उहो आहे, उहो असां वटि आहे 3, त पोइ असां हिनखे लिखंदासीं त 3 होल क्यूब। ठीकु आहे ॿारो, हाणे तवजो ॾियो, ॾिसो हीअ असां वटि कहिड़े फॉर्मेट में पियल आहे, हीअ असां वटि पियल आहे हिते a क्यूब प्लस b क्यूब वारे फॉर्मेट में। त हिन जा जुज़ा छा निकिरंदा न, a क्यूब प्लस b क्यूब जा, हिन जा जुज़ा निकिरंदा असां वटि a प्लस b इंटू a स्क्वायर माइनस ab प्लस b स्क्वायर। जस्ट असांखे इन में वैल्यू पुट करणियूं आहिनि। हाणे सिर्फ़ु असांखे इहो ॾिसणो आहे हिते a जी वैल्यू घणी आहे। हिते a जी वैल्यू आहे 2x ऐं b जी वैल्यू घणी आहे, उहा आहे 3। त पोइ ॿारो हाणे हिन जा जुज़ा कीअं निकिरंदा, ॾिसो हाणे पहिरियों जुज़ो जेको थींदो a प्लस b, यानी हिते थींदो त 2x प्लस 3। ठीकु आहे ॿारो, हाणे उन खां बाद में छा थींदो हिते त हाणे 2x जो होल स्क्वायर आहे, त पोइ पहिरियां मां हिते रखी थो वञा 2x होल स्क्वायर माइनस ॾींदुसि। उन खां बाद में असां वटि a जी वैल्यू छा आहे, उहा आहे 2x, b जी वैल्यू आहे असां वटि 3 प्लस 3 जो होल स्क्वायर। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां बसि अॻिते असां हिनखे सिंप्लीफाई करे छॾींदासीं, थींदो इज़ इक्वल टू 2x प्लस 3। हाणे जॾहिं असां 2x जो होल स्क्वायर छॾींदासीं छा थींदो, इहो असां वटि थींदो त 4x स्क्वायर। ठीकु आहे ॿारो, साॻे तरीक़े सां हिते असां हिनखे ज़रब करे छॾींदासीं, छा थींदो हिते 2x ज़रबा थींदो 3 सां 6x थींदो, त पोइ हिते लिखंदासीं माइनस 6x। आख़िर में 3 जो स्क्वायर घणो थींदो, इहो थींदो 9, हिते ॾींदासीं प्लस 9। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। त हाणे इहो छा थी वियो असांजो, इहो हिते थी वियो असांजो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां वटि हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल आहे त 108 x रेज़्ड 4 माइनस 256 x z क्यूब।
हाणे छा करिणो आहे असांखे इन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखींदासीं, थी वेंदो इज़ इक्वल टू 108 एक्स रेज़्ड 4 माइनस 256 एक्स ज़ेड क्यूब। ठीक है ॿारो। हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा हिते मालूम करणा। त पोइ हाणे असां सभ खां पहिरियां छा कंदासीं, हिन खे ए क्यूब माइनस बी क्यूब वारे फॉर्मेट में आणण जी कोशिशि कंदासीं। छा को अहिड़ो नंबर असां वटि आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब करियां त मूंखे 108 एक्स रेज़्ड 4 ॾे? न, बिल्कुलु ईअं न थींदो। ऐं हिते बि ईअं आहे त अहिड़ो को बि नंबर न आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब करियां त मूंखे 256 एक्स ज़ेड क्यूब ॾे। हाणे उन जे लाइ असांखे हिते छा करिणो पवंदो, असांखे ॾिसणो पवंदो छा हिते का शइ कॉमन त कोन पई आहे। ॾिसो हिते हाणे ॾिसो एक्स आहे त उन खे मां एक्स क्यूब कीअं कयां। ठीक है, हाणे एक्स आहे रेज़्ड 4 आहे, हाणे पावर आहे 4, हाणे इनके मां क्यूब में मतलब कीअं बदलायां। हाँ, हिते हिकिड़ी शइ बिल्कुलु हिन में कॉमन पई आहे। हाणे 108 आहे उहो बि कंप्लीट क्यूब न आहे, 256 बि कंप्लीट क्यूब न आहे। पोइ हाणे छा कंदासीं असां हिन खे, त हिन मां कॉमन कढे वेंदासीं। ॾिसूं था हिन में कॉमन छा पियल आहे। ॾिसो ॿारो, हाणे हिन खे 4x वंडे पियो ऐं हिन खे बि 4x वंडे पियो। जॾहिं असां 108 एक्स रेज़्ड 4 खे 4x सां वंड करे वेंदासीं त पोइ जेको रिज़ल्ट ईंदो उहो कंप्लीट क्यूब हूंदो। ऐं हिते बि ईअं आहे, जॾहिं असां 256 एक्स ज़ेड क्यूब खे 4x सां वंड करे वेंदासीं, जेका रिज़ल्ट ईंदी उहा हूंदी कंप्लीट क्यूब। हाणे कीअं, अचो त असां इहो पहिरियां हितां कॉमन कढे था वञूं। हिते थींदो इज़ इक्वल टू, हाणे छा कॉमन था कढूं, 4x। ठीकु आहे ॿारो। हाणे ॾिसो जॾहिं असां 108 एक्स रेज़्ड 4 खे वंड कयोसीं छा सां, 4x सां, त हाणे x हिते हिन x में त हिते छा बचंदो, एक्स क्यूब बचियो। साॻी तरीक़े सां जॾहिं मां 108 खे 4 सां वंड कयो त जवाबु छा ईंदो, हिते जवाबु बचंदो असां वटि 27। ठीकु आहे ॿारो। हाणे कीअं ॾिसो, ही 10 ते 4 जी टेबल वई घणा दफ़ा, 2 दफ़ा, भई छा बचो 2, जेको 2 बचो न उहो 8 जे पासे में अची 28 त 4 7 28, यानी असां वटि हिते छा बचो 27 एक्स क्यूब। त पोइ हिते लिखंदासीं त 27 एक्स क्यूब। साॻी तरीक़े सां हाणे माइनस जी साइन सेम, हिते छा थींदो त 256 एक्स ज़ेड क्यूब। हाणे छा कंदासीं, हिते 4x सां वंड कंदासीं, x में ख़तमु। हाणे 4 जी टेबल छा ते हणी आहे असांखे, 256 ते। ठीकु आहे ॿारो। त 4 ख़तमु थी विया हिते मथे, हे आहे 25 न, त छा थींदो हिते 4 जी टेबल 25 ते वेंदी 6 दफ़ा, हिकु बचंदो उहो 16 जे पासे में अची वेंदो, त पोइ 4 चौंग 16, यानी 64 दफ़ा वई। जवाबु छा आयो, 64 ज़ेड क्यूब। त पोइ उहा असां हिते रखी वेंदासीं, त 64 ज़ेड क्यूब। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॿारो हिते हाणे असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो, अॻियो स्टेप थींदो त इज़ इक्वल टू 4x। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते को अहिड़ो नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब करियां त उहो 27 एक्स क्यूब जे बराबरि थी वञे। जी हा, बिल्कुलु उहो आहे, उहो असां वटि आहे हिते 3x। त पोइ लिखंदासीं त 3x होल क्यूब। ठीकु आहे ॿारो। हिते ईंदासीं माइनस, छा अहिड़ो को नंबर जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब कयां त मूंखे 64 ज़ेड क्यूब ॾिए। जी हा, बिल्कुलु उहो आहे, उहो आहे असां वटि 4z। त पोइ लिखंदासीं हिते त 4z होल क्यूब। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे तवजो ॾियो, ॾिसो हिन जो फॉर्मेट कीअं आहे, 3x होल क्यूब माइनस 4z होल क्यूब जो। हाणे हिन जो जेको फॉर्मेट आहे उहो आहे a क्यूब माइनस b क्यूब वारो, यानी हिन ते हाणे ही फार्मूला अप्लाई थींदो। ठीकु आहे ॿारो। हाणे कहिड़ो फार्मूला हिते अप्लाई थींदो, a क्यूब माइनस b क्यूब छा जे बराबरि आहे, इहो बराबरि थींदो असां वटि त a माइनस b इंटू a स्क्वायर प्लस ab प्लस b स्क्वायर। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां त पोइ हाणे 4x त ब्रैकेटनि खां ॿाहिरि आहे, इहो त सेम रहंदो, इहो थींदो इज़ इक्वल टू 4x। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते असां वटि a जी वैल्यू छा पई आहे, उहा आहे 3x। त पोइ हिते रखंदासीं त 3x माइनस फार्मूला वारी b जी वैल्यू छा आहे, उहा आहे 4z। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते कीअं थींदो असां वटि त a स्क्वायर आहे त 3x जो स्क्वायर थींदो हिते त 3x होल स्क्वायर। हिते ईंदासीं प्लस ab, यानी 3x इंटू छा थींदो हिते असां वटि 4z। लास्ट में थींदो त प्लस
4z होल स्क्वायर। ठीक है भाई, ब्रैकेट थींदो और पर स्पेस ना आहे। ठीक है बारो, अड़े तरीक़े सां त भाई बारो हाणे असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो, अॻियो स्टेप थींदो त 4x इंटू 3x माइनस 4z इंटू जॾहिं असां 3x होल स्क्वायर सिंप्लीफाई कयो जवाब छा ईंदो 9x स्क्वायर। त पोइ हिते लिखंदासीं 9x स्क्वायर, हिते वेंदासीं प्लस, हिते असां वटि आहे त 3x इंटू 4z छा थींदो 12xz। तो पोइ हिते लिखंदासीं प्लस 12xz। हाणे हिते वेंदासीं प्लस, हाँ जैसे असां 4z जो होल स्क्वायर छॾाईंदासीं जवाब छा थींदो, इहो थींदो त 4 चऊं 16z स्क्वायर। त पोइ हिते रखंदासीं त 16z स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां हाणे इहो छा थी वियो असांजो, इहो थी वियो आंसर। ठीकु आहे ॿारो, हाणे जेकर असां वटि a क्यूब प्लस b क्यूब ऐं a क्यूब माइनस b क्यूब वारे नमूने सां अगरि इन केस एक्सप्रेशन अचनि थियूं त पोइ हुनजा असां अहिड़े तरीक़े सां जुज़ा कढंदासीं। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह भाई।